अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल क्यों था तंगवाणी न्यू मेरहान न्यूज़ रिपोर्टर बख्तली दहानी। तंगवाणी सिंधु दरिया में 6 गैर कानूनी केनाल करण खिलाफ कौम पुलिस अगवान जिसकम तालका तंगवाणी सदर कामरेड वकार मलिक, STP अगवान इमाम बख्श सिंधी, SUP अगवान रहमदिल लाशारी पहुंची मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त सुभाणे 14 मार्च से केनाल खिलाफ सख्त एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो। सिंधु दरिया मथा असांखे को भी केनाल मंजूर नाहिन, सिंधु दरिया मथा को भी केनाल मंजूर नाहिन। पंजाब वफ़ाक़ तरफ़ां जेका सिंध मथा ही हमलो करे पई जंहिंजी असीं सख्त मज़म्मत कयूं पिया। वधीक अगवाणनि चयो त साफ़ी भाइयों जा शुक्रगुज़ार आहियूं। अॼोके प्रेस कॉन्फ्रेंस जो मक़सद हिकिड़ो मक़सद आहे त सिंधु दरिया में जेके गैर कानूनी केनाल पंजाब कढण पियो वञे ऐं असीं जेको आहे त 14 तारीख़ जुमे जो ॾींहुं 9 बजे तारीख़ तंगवाणी में जेको आहे जेके इज्तिमाही रैली रखी आहे एहतजाजी तहरीक हलाइण जी जेको आहे हलायूं पिया ऐं पूरी सिंध जेका आहे त हिन वक़्तु तहरीक में हले पई सिंधु दरिया जेको आहे त मुखालिफ़त में ऐं जेको आहे त सिंध जा ॿुढा जेको आहे त नियाणियूं शागिर्द मेडिकल जा शागिर्द वकील ॿाहिरि ऐं कॉम्प्रेस धुरियूं जेके बि आहिनि त मुखालिफ़त कनि पिया ऐं तहरीक हले पई। हिन वक़्तु पंजाब जेका आहे त पंहिंजी ॾाढ मुड़सी ॾेखारे पियो ऐं पंजाब जेको आहे त सिंधु दरिया खे जेको आहे त शींहं दरिया खे पंजोड़ पियो हाणे ऐं असीं उनजी मुखालिफ़त कयूं पिया। असीं चऊं पिया त इन केनालनि खे रद्द कयो पियो वञे, रद्द कयो वञे ऐं जेका आहे त पीपल्स पार्टी जे जेको आहे त सदर जेके को चेयरमैन चऊं आसिफ अली ज़रदारी जेको आहे त लिखी ॾिनो आहे सिंधु दरिया मथां छिनवा केनाल ऐं असीं उनखे इहो ॿुधाइणु चाहियूं था त हीअ सिंध कंहिंजे ॿी जी जागीर न आहे, सिंध सिंधियुनि जी मिल्कियत आहे ऐं सिंधु दरिया जा असीं सिंधी वारिस आहियूं।